मुझे मुड़ुस सां शादी कई 3 साल हाणे 2 साल थी विया आहिनि रही माना 2 साल रही आहे साल थी वियो अथसि घरां निकिरी वई आहे जेको कूड़ा मूं ते केस कया अथसि कोर्ट मां थाणे ते DSP ॾे वई आहे SO मेड़ ॾे वई आहे कूड़ियूं मूं ते एल्सूं दाख़िल करायूं अथसि कोर्ट में कूड़ा केस कया अथसि मूंखे पंहिंजो ॾाज जो 50,000 जो को हिन जो ॾाज असांजे घर में न आहे रिमांड अहिड़ा कूड़ा इल्ज़ाम आया अथसि मुंहिंजे मथां मुंहिंजे मुड़ुस जे मथां इल्ज़ाम आया अथसि मुंहिंजे भाइरनि जे मथां इल्ज़ाम थी आणे मूंखे अगवा था कनि हीअं था कनि असां को अगवा बि नथा कयूं हिन खे कोर्ट जे तरफ़ां तलाक मिलियल आहे ॻाल्हि ख़तमु आहे असां ॾाज हिन खे न ॾींदासीं न हिन जो ॾाज असां वटि आहे ई सही इल्ज़ाम थी आणे सौ सिधो इल्ज़ाम थी आणे मला ऐं आबिद मूंखे फ़ोन ते धमकियूं थो ॾिए त तोखे मां मारींदमि शहर अच तुंहिंजे भाइरनि खे मारींदमि वॉइस करे मूं मोकिले थो तव्हांखे मारींदासीं ऐं मां शहर अचां थी मूंखे ख़तरो आहे आबिद मलाह खे ऐं रीमा जे भाइरनि खे मतिलबु उहो मूंखे मारींदनि सुभाणे कानून मुंहिंजो ज़िम्मेवार हूंदो आबिद मलाह मूंखे धमकियूं थो ॾिए ऐं जबार रीमा जो भाउ आहे ऐं जंहिंसां भॼी वई आहे रीमा उहा आबिद मलाह आहे मोतमार धमकियूं थो ॾिए फ़ोननि ते वॉइस करे थो चए तव्हांखे मां मारींदमि तव्हांखे ईअं कंदमि मां क़तलु कंदमि साईं असां SO जे मेड़ खे अर्ज़ु था कयूं DSP मेड़ ऐं SP दादू खे असां अर्ज़ु था कयूं ॿाहूं ॿधे अर्ज़ु था इहो कयूं असांजो इंसाफ़ करे ऐं असांजो इंसाफ़ ॿुधे असां दाऊं था कयूं इलाज था कयूं केरु नथो ॿुधे न वरी असांजो कानून हिमल ताईं कुझु कयो आहे कोर्टनि जा केस चकर खाटे खाटे मां चरी थी वई आहियां कूड़ा केसनि में असां हिमल ताईं फाथा पिया आहियूं असांजी कीअं बि करे असांजी SP मदद करे